अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? दोस्तो, हिकु फ़क़ीर सदा ई बाबा ख़ैरात ॾियो। ॿुधण वारे ॾिठो त हू हथनि ऐं पेरनि खां बिल्कुलु सही सलामत आहे। हुन चयो त तोखे पैसा छो ॾिना वञनि? फ़क़ीर चयो त उन जे करे त मां ग़रीब आहियां। उन ई शख़्स चयो त तूं ग़रीब नाहीं, तूं तमामु घणो दौलतमंद आहीं। फ़क़ीर चयो त भाउ, मज़ाक न कयो। उन ई शख़्स चयो त तो वटि जेको कुझु आहे उहो मूंखे ॾेई छॾ, मां उन जे बदिले तोखे 50 लख ॾियां थो। फ़क़ीर पंहिंजी गोथरी कंध मां लाथी ऐं चयो, मूं वटि त बसि ही कुझु आहे, उन खे तूं खणी सघीं थो। उन शख़्स चयो त उन खां अलावा बि तो वटि घणो कुझु आहे। तो वटि 2 पेर आहिनि, तूं हिकु पेर मूंखे ॾे ऐं मूंखां 10 लख रुपया वठि। फ़क़ीर पेर ॾियण खां इनकार करे छॾियो। हाणे उन शख़्स चयो त तो वटि 2 हथ आहिनि, उन्हनि मां हिकु हथु मूंखे ॾे ऐं मूंखां 20 लख रुपया वठि। फ़क़ीर हथु ॾियण खां बि इनकार करे छॾियो। उन शख़्स वरी चयो त ठीकु आहे, तो वटि 2 अखियूं आहिनि, उन्हनि मां हिकु अखि मूंखे ॾे ऐं मूंखां 20 लख रुपया वठि। फ़क़ीर अखि ॾियण खां बि इनकार करे छॾियो। तंहिं ते उन शख़्स फ़क़ीर खे चयो त ॾिस, तो वटि 2 पेर, 2 हथ ऐं 2 अखियूं आहिनि, मूं सिर्फ़ु हिकु हिकु जो अघु लॻायो आहे, त बि 50 लख रुपया थी विया आहिनि। जेकॾहिं तूं 2 पेर, 2 हथनि ऐं 2 अखियुनि जो अघु लॻाई त उन जी क़ीमत 1 करोड़ रुपया थी वेंदी। उन जो मतिलबु हीअ आहे त तुंहिंजे जिस्म में बेशुमार शयूं आहिनि, उन्हनि मां सिर्फ़ु 3 शयुनि जी क़ीमत बि घटि में घटि 1 करोड़ रुपया आहे। त पोइ तूं ग़रीब कीअं थिए? तूं वॾो दौलतमंद आहीं। तूं ख़ैरात वठणु छॾ ऐं पंहिंजे इन क़ीमती दौलत खे इस्तेमालु कर। तोखां वधीक कामयाब हिन दुनिया में केर बि न हूंदो। त दोस्तो, इंसान खे अल्लाह ताला वॾनि अजीब सलाहियतुनि सां गॾु पैदा कयो आहे। आम हालतुनि में उन जो अंदाज़ो नाहे थींदो, पर जॾहिं का शइ असां वटि न रहंदी आहे त उन वक़्तु मालूम थी वेंदो आहे त इहा शइ केतिरी क़ीमती हुई।